Sana yobaz derler, böyle olmaz derler. Onlar gibi düşünmedikçe çoban derler. Biz Müslümanız, düşüncemiz hüsnü zandır. Bak istediğin güçle saldır. Biz Rabbe müptelayız. İşimde Allah, dilimde Allah, zikrimde Allah, fikrimde Allah, aklımda Allah, aşkımda Allah, aslımda Allah, kanımda Allah. Hasbi Rabbi Cellallah, ma fi kalbi gayrullah. Nur Muhammed sallallahu, la ilahe illallah. Hasbi Rabbi Cellallah, ma fi kalbi gayrullah. Nur Muhammed sallallahu, la ilahe illallah. Allah Allah, sana yobaz derler, böyle olmaz. हमारे तकरीब में हज़रत काबिल एहतराम सैयद शेर मोहम्मद शाह लेकारी साहब के गुजारिश आई वेलकम साईं संजा वडा कुर्बत साईं असांजे अग्र क़यार मोहतरम सैयद शेर मोहम्मद शाह लेकारी साहब जेको पाण करे खानदान सां वाबस्ता है, पाण इल्मी अदबी घराणे सां वाबस्ता है। मां अचण सां सरमद खे गुज़ारिश कई त मां ॿाहिरि मां आयो आहियां दोस्तों ऐं फोन या चार्ज थियल कोन्हे। इहा कला बि जेको आहे हुते छॾे असां थोरो चार्ज न आहे जो इहो राति निकिरण ॾिए त असां अचूं वञूं थोरो वञे परेशानी त मुंहिंजो साईं आज़ाद काज़ी साहिब जी 12वीं शायरी बाबति लिखी ॾियां पियो। चङो जेको आहे सो हिकिड़ो मूं चङो हाणे मुंहिंजी पंहिंजी पर में चवां थो त माना चङो आहे के वरी पोइ जॾहिं किताबु छपिजे त पोइ तव्हां पंहिंजे क़ीमती टाइम जा न पर फालतू टाइम जा जेकॾहिं 5-7 मिंट कढी उनखे ॾिसंदो त शायदि माना असांजी महिनत माना रायगान न वेंदी। केवल साईं आज़ाद काज़ी साहब मां सम्झां थो पढ़ियल हमारे तकरीब में हज़रत काबिल एहतराम सैयद शेर मोहम्मद शाह लेकारी साहब के गुजारिश आई वेलकम साईं संजा वडा कुर्बत साईं असांजे अग्र क़यार मोहतरम सैयद शेर मोहम्मद शाह लेकारी साहब जेको पाण करे खानदान सां वाबस्ता है, पाण इल्मी अदबी घराणे सां वाबस्ता है।